में जेको असां रस्तो ॾेई आयासीं इहो बि मुंहिंजे ख़्याल में हितां जे MP MNA खे मुंहिंजे ख़्याल में हुननि वाइदा ज़रूर कया हूंदा, पर हिते हज़ारे ख़ासकर जो वोट आहे ही हिकड़ी यूसी छा पर असां लाखा रोड में जेके भी यूनियन काउंसिलूं आहिनि मुंहिंजे ख़्याल में हिन मेरापुर तालुके में मेजॉरिटी वोट ख़ासकर जो आहे। अफ़सोस सां चवणो पवंदो तो हितां जा हुकुमरान हितां जा अगवान हमेशा ख़ासकर के नजरअंदाज करे, चाहे सियासी हुजे, चाहे ज़ाती हुजे, चाहे नौकरी हुजे, चाहे को बियो मसलो हुजे, हमेशा उन्हनि पोइते कयो आहे। सबब सिर्फ हिकिड़ो आहे त तव्हां पंहिंजे पाण खे सुञाणियो। जॾहिं तव्हां पाण में मुतफ़िक़ थींदो त हुननि जी मजबूरी आहे त हू तव्हां वटि हली वेंदा, तव्हांजो मसलो हल कंदा। तव्हां के तमाम दोस्तन बुधायो है तो सब का पहिरियां असांजो मंशूर तव्हांखे दोस्तन बुधायो तो तैलीम है। पंहिंजे बचन के पढ़ायो, घर जे भली तव्हां हिकिड़े बचन ते खर्च कयो पर पंहिंजे औलाद के पढ़ायो ऐं उन्हनि खे तव्हां ॾिसो आया स्कूल विया आहिनि या के रस्ते में वेठा आहिनि या के होटल ते वेठा आहिनि, इहो असां वालिदैन ते फर्ज़ आहे। दीनी तालीम भी ॾियो, उन जे लाइ अलाह से फरमायो है, अलाह से असां खां पुछंदो त पंहिंजे बचन के तव्हां छा पढ़ायो, तव्हां हुननि खे केतिरी नज़र रखी। इहा कुदरती अलाह जे तरफ़ां असां खां पुछणु थींदो त पंहिंजे बचन खे दीनी तालीम ॾियो। ऐं हितां जे इलाइक़े में जेके भी मसला आहिनि मुंहिंजे ख़्याल में जेके झेड़ा झटा ऐं नफ़रतूं आहिनि, ऐं त ईअं चऊंसि पाकिस्तान ख़ासि करे तंज़ीम हिकिड़ो अमन जो काफ़िलो आहे। अमन चाहे थी त जेके नफ़रतूं आहिनि ख़तम थियनि, हे पंहिंजूं बिरादरियूं पंहिंजे MP MNA खे त हितां जे हिन इलाइक़े में असांजो औलाद असांजा बच्चा ॿी बिरादरियुनि जा बि हूंदा, असांजे ख़ासि करे बिरादरी जा बि हूंदा त पहिरें नंबर ते हिनखे स्कूल ॾिनो वञे। हुजे तव्हां हुन सां अखियूं अखियुनि में मिलाए ॻाल्हाए सघो था। पंहिंजा हक़ विढ़ी वठिबा आहिनि, घरे वेठे कंहिंखे अॼु हक़ कोन मिलियो आहे। ज़िंदगी मौत इज़त ज़िलत रोज़ी रिज़्क़ अलाह जे हथ में आहे, कंहिंजे हथ